सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। आउं अवां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जो तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, वीडियोज़ वॉच कयो पिया। इन सां गॾु जिन दोस्तनि अञा सूधो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहे चैनल खे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि। त जीअं सिंध जे हवाले सां, सिंध जी तारीख़ तहज़ीब सक़ाफ़त जे हवाले सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जेको आहे वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। पंहिंजी कोशिशि इहा आहे त सिंध जे सियासी, तहज़ीबी, सक़ाफ़ती तारीख़ ते ॻाल्हि ॿोल कयूं। सिंध में मुग़लनि जो दौरु, उन खां पहिरियां हो अरगून, तुर्खाना ऐं उनखां पोइ वरी मुग़ल सिंध ते उन्हनि हमिलो कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे कब्ज़े हेठि आंदो। हिननि जी वरी पाण में हिक ॿिए सां बि अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जूं वेड़ियूं थींदियूं। माना ही धारिया हाकिम जेके सिंध ते क़ाबिज़ हुया उहे फुर्लुट जे माल ते पाण में विढ़ंदा हुया। हाणे सिंध जे चपे चपे में दास्तान, रेड़ जा, जिदोजहद जा, मज़ाहिमत जा, उन ते तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। जॾहिं मुग़लनि जो दौरु हो त दरबेल जो जेको परगिणो आहे, कटियारो नौशहरो ज़िलो आहे हींअर मौजूदु, उन दरबेले जे परगिणे में सहता हुया, राजपर आहिनि, इहे जेके राज रहंदा हुया, अॼु बि रहनि पिया। उन्हनि मुग़लनि सां, धारियुनि हमले वारनि सां वॾियूं जुठियूं कयूं, मज़ाहिमत कई ऐं हुननि कॾहिं बि हुननि जो कब्ज़ो धारियुनि जो बर्दाश्त न कयो। बखर जो मुग़ल नवाब हूंदो हो, उन जी कोशिशि हुई त सिंधियुनि खे मारे मञाइजे, पर ही जेके बिरादरियूं हुयूं, कबीला हुया, उहे हिननि सां विढ़ंदा हुया मुग़लनि सां। 1025 हिजरी में बखर में जेको उते मुग़लनि जो फ़ौजदार हुयो, जंहिंखे गवर्नर चइजे, सैयद बा यज़ीद बुखारी, उहो मुक़ररु थियो। तारीख़ुनि में हिन लाइ लिखियलु आहे त उहो दीनदार हुयो, इंसाफ़ पसंदि हुयो, ॿार जो हुयो, हाकिम हुयो। इन करे हाकिमनि जे सनाख़वाननि हिन खे अलाए कहिड़ा कहिड़ा लक़ब ॾिना। एॾा लक़ब था ॾियनि जो माण्हू लक़ब वठंदे ई साह मुंझी थो वञे, नालो त परे जी ॻाल्हि। त हे सैयद बा यज़ीद जेको बुखारी हुयो, उन सिंधियुनि सां कहर कया। ही जॾहिं 1025 हिजरीअ में बखर जो फ़ौजदार थी आयो, तॾहिं हिन पंहिंजे पुटनि खे ईद जो ॾींहुं, उन ते ईद जे ॾींहं ते हुकुम कयो त सहतनि ऐं राजपरनि ते हमिलो करे उन्हनि खे नास कयो, छाजे करे जो हू मज़ाहिमत कंदा। हाणे हिननि इहो फ़ैसिलो इन करे कयो त सिंधी माण्हू ईद नमाज़ में मशगूल हूंदा ऐं खेनि क़त्लु करणु ऐं गिरफ़्तार करणु सफ़ा आसान थी वेंदो। हू वेड़ जे क़ाबिल न हूंदा, हथियार हुननि वटि न हूंदा। पोइ हिन जे पुटनि, सैयद बा यज़ीद बुखारीअ जे पुटनि बखर मां पंहिंजे फ़ौज जा कटक ठाहे अची सिंधियुनि ते हमिलो कयो। सिंधी माण्हू निमाज़ में, ईद जे निमाज़ में मशगूल हुया। सुबुह जो टाइम हुयो, हिननि निमाज़ पढ़ंदड़ माण्हुनि जो क़त्लेआम कयो मुग़लनि। जॾहिं त जेकी मर्द बचिया, औरतूं ऐं ॿार बचिया, उन्हनि खे क़ैद करे विया ऐं वठी वञी बखर जे किले में बंदि कया। हाणे इहे सभु तारीख़ में लिखियलु आहे, तारीख़ जी किताबनि में लिखियलु आहे। हाणे इहे ॿई वाक़िया, इन खां बि वधीक वाक़िया जेके थिया मुग़ल हाकिमनि जा, त उन्हनि जा जेके धारिया तारीख़ नवेस हुया, उन्हनि सां हुया, जेके दरबारी उन्हनि जा तारीख़ नवेस हुआ, उहे पंहिंजे हाकिमनि खे चवंदा हुआ त हिननि माण्हुनि सां रिआयत न कई। माना असां बट सम्झंदा माण्हू त जेके जिन इहे तारीख़ूं लिखियूं, वॾा मोतबर माण्हू हुया, वॾा इज़तदार हुया, इंसाफ़ पसंदि हुया, उन्हनि जेको लिखियो आहे माना सभु सही। हू माण्हू बछ कंदा हुया पंहिंजे हाकिमनि खे, पंहिंजे फ़ौजी जर्नलनि खे, गवर्नरनि खे। सिंधियुनि खे ईअं मारियो जीअं फ़सुलु लुणंदो आहे।
हाणे ही जेको आहे तारीख़ मज़हर शाहजहानी आहे, तव्हां वटि हूंदो, मिले थो मार्केट में। उते उन में लिखियलु आहे त यूसुफ मेरिक मुग़लनि खे चवे थो, मुग़लनि खे मशवरो थो ॾिए त हीउ जेको चांडका परगि॒णो आहे तमामु वॾो परगि॒णो आहे। हिते समीजा, ॿुघिया, सांगी ऐं अबड़ा रहनि था, जेकी सभु ताक़तवर क़बीला आहिनि, ऐं हीउ नाफ़रमान आहिनि जेकी सदाईं हमला कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं बखर जा हुक्मरान, मुग़ल हुक्मरान कमज़ोर हूंदा आहिनि त उनजो फ़ाइदो वठंदा आहिनि। इन करे हिननि माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे, माना सिंधियुनि ख़िलाफ़। हू चवे थो त ही माण्हू इन करे असां ते हमला मुग़लनि ते था कनि जो उते झंगल आहे भरिसां, उन करे ही माण्हू झंगल में हलिया था वञनि ॾुखे वक़्त में, ऐं ही माण्हू जबल भरिसां जबल आहे ओॾां हलिया था वञनि। उन सां गॾोगॾु हिननि खे इन इलाइक़े जे ॿियनि बिरादरियुनि जी बि जेका सा हिमायत हासिलु आहे। हाणे ही चांडियनि ख़िलाफ़ इन ई किताब में तारीख़ मज़हर शाहजहानीअ में घटि वधि ॻाल्हाए, उन्हनि खे निभागा थो कराए। निभागा इन करे जो मुग़लनि ख़िलाफ़ विढ़ंदा हुया, जेकॾहिं मुग़लनि जा साथारी हुजनि हा त चांडिया बि नेक निमाज़ी दीनदार लिखिया वञनि। चवंदा बाबा हिननि जहिड़ो मोतबर आहे, माना असांजे बिरादरियुनि सां हुननि जो छा सुलूक हुयो। उन्हनि तारीख़दाननि जो, हुक्मरान अलाए छा हूंदा, जॾहिं हिननि जा तारीख़ लिखंदड़ ई असांखे असांजे माण्हुनि सां एॾी नफ़रत कंदा हुआ, असांखे निभागो करार ॾींदा हुआ, त उन्हनि जे हाकमनि ऐं फ़ौजियुनि जो असांजा छा रवैयो हूंदो, उनजो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। त हू जेको आहे सो तारीख़ मज़हर शाहजहानी में लेखक लिखे थो त ही जेके चांडिया आहिनि सेवण वारे पासे सां तालुक़ रखनि था, इहे जॾहिं बि असां सां जंग कंदा आहिनि त पहिरियां पंहिंजा ढोर ढगा ॿार बच्चा जबल ॾांहुं उमाणे छॾींदा आहिनि, उन खां पोइ ई जंग में खट ताड़े वेहंदा आहिनि, माना मोर्चा बंदि थी वेहंदा आहिनि। जीअं मुग़लनि जो लश्कर उतां लांघाऊ थींदो आहे त ही ओचितो उन्हनि मथां हमिलो करे ॾींदा आहिनि, ऐं पोइ हुननि में दाऊं पइजी वेंदियूं ऐं हू भाॼ खाईंदा आहिनि मुग़ल। हाणे हो लेखक चवे थो त हिन इलाइक़े में समीजन, ॿुघियनि ऐं लाखेरनि जा बि राज रहनि था। ही बि समीजन वांगुरु रखी रखी बिगड़ी था पवनि। कॾहिं त ही ॾाढा अरड़ा हुआ, पर हाणे मंझंदि उहा अरड़ाई न रही ऐं ढल ॾियनि था। पर चांडियनि ते बड़े काबर हुनखे धरी आहे, चए चांडियनि जी खोस अॼु बि जारी आहे। हाणे इहो किताब में थो लिखे, ऐं हू त चओ ॾाढा चांडिया जेके ॾाढा नाफ़रमान आहिनि, नामुराद आहिनि, एतिरे क़दुरु जो मुल्हड़नि मुग़ल चए थो उन्हनि जा ॿार बि खणी था वञनि ऐं वञी विकिणनि था, ऐं मुग़लनि जी माल मिल्कियत हड़प कयो छॾे। माना हू पाण मोतबर आहिनि, पर जेकी हुननि सां वेड़ पिया कनि असुलु देश धणी देश जा मालिक उहे नामुराद आहिनि। हाणे सिंध में मुग़ल शाही सां वास्तो रखंदड़ जेकी बि जागीरदार, उहे भली सिंधी हा या ॿाहिरां आयल हुया, फ़ौजदार हुया, गवर्नर हुया, आलम हुया, अदीब हुया, जेकी हुया उहे सिंधियुनि जे दुश्मनीअ में हिक ॿिए खां अॻु कढण जी कोशिशि कंदा हुया। ही सिंध सां नफ़रत में हिक ॿिए खां अॻु भरा हुया। उनजे बावजूदि असांजे माण्हुनि, इन जे बावजूदि असांजे माण्हुनि पंहिंजे धरती, उनजे वसीलनि ऐं रवायतुनि ते सिर ॾिनो, धारियुनि ख़िलाफ़ वेड़ियूं कयूं, मज़ाहमत कई। जेकॾहिं असांजा माण्हू शहीद थिया त हू बि पंहिंजा लाश खणी विया, या उन्हनि जा लाश सिंध में चपे चपे ते दफ़न थियल आहिनि। अॼु उन्हनि जे क़बरुनि ते केरु वञण लाइ तयारु न आहे, उन्हनि जो नालो निशान मिटिजी वियो आहे। चांडिया बि वेठा आहिनि, समीजा बि वेठा आहिनि, साता बि वेठा आहिनि, राजपर बि वेठा आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी, ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।